मां तो समझा त जे वटि मोबाइल फोन आहे न हर को माण्हू आर्टिस्ट ऐं एक्टर आहे बिकॉज़ यार ॾिसो न मोबाइल अहिड़ी शइ आहे त कुझु बि रिकॉर्डिंग करे पंहिंजो सोच अॼुकल्ह टिकटॉक अची वियो आहे पहिरियां त ईअं हूंदो त डायरेक्टर खे महिनतूं करणियूं पवंदियूं त भाई असांखे चांस ॾिनो वञे को साइड रोल ई ॾिए यार म्यूज़िकल छा आहे मूंखे कंहिं डॉक्टर ई ॿुधायो गर्ल हूंदी चई त तव्हांजी एॾी पर्सनैलिटी आहे तव्हां टिकटॉक यूज़ कंदा मूंखे चई तव्हांजी एॾी पर्सनैलिटी आहे तव्हां मूंखे टिकटॉकर था लॻो टिकटॉक ठाहींदा आहियो छा मां चयो न टिकटॉक इहो म्यूज़िकली छा आहे चई म्यूज़िकल तव्हांखे ख़बर न आहे त म्यूज़िकली जीअं लिपसिंग करणी हूंदी आहे उन वक़्तु म्यूज़िकली नाले सां हूंदो हुयो शुरू में कंहिंजो शौक़ु हूंदो आहे असां मीडिया में अचूं ख़ासि करे जेके टिकटॉक ते माण्हू कमु थो करे या यूट्यूब ते कमु करे जेकॾहिं माण्हू पढ़ाई न करे का जॉब न करे त एतिरो अर्न करे सघे थो सोशल मीडिया में एतिरो आहे मतिलबु पावर त उहो फाइनेंशियली माना कंहिं क्रिएटर खे एतिरो अमाउंट ॾे जो माना गवर्नमेंट जॉब या का प्राइवेट जॉब न करे कोई खाइण पीअण जो ॿुधो न त बुखियो न हूंदो आहे सही मक़सदु आहे रिस्पेक्ट प्योरिटी ते हुजणु खपे न यार हू असांजे अचनि था लड़ी मुंहिंजा स्पेशली दोस्त मूंसां मिलण ईंदा आहिनि यार मां त को शाहरुख खान त न आहियां या को मां वॾो को आर्टिस्ट आहियां मां को वॾो को एक्टर आहियां मां कंहिं फाड़ा मारिया आहिनि यार मां कुझु न सम्झंदो आहियां डाउन टू अर्थ आहियां यार डाउन टू अर्थ आहियां पोइ माण्हुनि खे चवंदा यार तव्हां अचो मुंहिंजे तॾहिं ते कोई बि हूंदो आहे न दुश्मन बि हूंदो आहे न मां हुन खां झुकी मिलंदो आहियां उनखे मां चांहि पाणी मानी जो पुछंदो आहियां यार व्यूअर्स जेके मूंखे माना सपोर्ट कंदियूं हुन जितां ईअं करे सम्झो त मां हुनजो हो मुंहिंजी फैंस हूंदियूं चवंदियूं असां तव्हांजी फैंस आहियूं हिकिड़ी छोकिरी एॾी क्रेज़ी फैन हुई चई तव्हां मुंहिंजे तरफ़ां कुझु खाओ ज़रूर एशियाने बि वार बि आहे रिच फैमिली त मां हिकु त लालची न आहे यार मां चवंदो नो आई एम बिग बॉय आई कैन बाय माय सेल्फ मां वठी सघां थो यार मसलो थोड़ी आहे भला हाणे ईअं न मुंहिंजी दिलि चए असां पाण वठूं था तव्हां बि असांजे तरफ़ां रिकॉर्डिंग करे ऐं पढ़ाई नियाणियुनि छा छो था रखो यार हाईलाइट छो था कयो हर कंहिंजी प्राइवेसी आहे न यार कंहिंजी फैमिली तव्हां जेको आहे न टिकटॉक ते रखी था छॾियो हुन ते चंद लाइक्स जे करे जेके बि यूट्यूबर्स टिकटॉकर्स आहिनि न अगरि उन्हनि खे अलाह साईं एतिरी माना इज़त शोहरत ॾिए थो त को डायरेक्टर ॾिसे थो तव्हांजे चैनल ॾिसे थो त उन्हनि खे मां पसंदि अचां पियो त उहो कॉन्टेक्ट करे वठंदा डीएम कंदा इंस्टाग्राम ते भाई तव्हांजो फेस लुक बि आहे तव्हांजी पर्सनैलिटी बि आहे तव्हांजो टॉकिंग वे बि ज़बरदस्त आहे तव्हां टीवी में हीअ एड कंदो ऐं मूंखे अल्हम्दुलिल्लाह ऑफर्स बि आहिनि मां एड्स बि कयूं मां रिसेंट तव्हांजो हिकिड़ो मॉडलिंग में हिकिड़ो वीडियो सॉन्ग ॾिठो हुयो जंहिंमें असांजो लेजेंड मंज़ूर सिखरानी साहब हुयो त तव्हां उन्हनि जे सॉन्ग में तव्हां एज़ मॉडल कमु कयो हुयो जी बिल्कुलु सो हाउ वाज़ द एक्सपीरियंस उहो तजुर्बो कीअं हुयो द एक्सपीरियंस वाज़ ब्रिलियंट यार बिकॉज़ यार एॾो लीजेंड आहे ख़ुदा ऐं मुंहिंजे पेरेंट्स जेका पाण हुननि जा परस्त आहिनि फैंस आहिनि ॿुधो नथो त जेके लीजेंड जेके सिंगर्स आहिनि उहे असांजा पेरेंट्स जे दौर जा उहे मतिलबु अलाह साईं वॾी हुननि खे हयाती ॾींदो अञा ताईं उहे मतिलबु एॾी ज़बरदस्त सिंगिंग कनि था यार लॻे ई नथो त एतिरी एज जा थी विया आहिनि वॉइस कढंदा न क्या बात है यार ईअं लॻे थो यंग को नौजवान जेको आहे सिंगर परफॉर्म अस्सलाम वालेकुम एवरीवन उम्मीद आहे तव्हां सभई ठीकु हूंदो दिस इज़ हसनैन चन्ना ऐं हसनैन चन्ना पॉडकास्ट जे एपिसोड में अॼु असां गेस्ट खे घुरायो आहे जेको मशहूरु टिकटॉकर आहे ऐं कॉन्टेंट क्रिएटर आहे मां त यूट्यूब ते हुन जा एपिसोड ॾिसंदो हुउमि इंटरव्यू जा उतां खां मां हुनखे फॉलो कयो आहे अदा खे सो वेलकम था कयूं मंसूर अबड़ो खे थैंक यू सो मच थैंक यू डियर छा हाल आहे ख़ुशि आहियो सर अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ैर आहे ऑल गुड सभ खां पहिरियां त थैंक यू सो मच तव्हां मुंहिंजे एपिसोड में आयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं उमेद आहे त हीउ सुठो एपिसोड निकिरंदो ॿियो खे लॻो पिया सर अल्हम्दुलिल्लाह ख़ैर तव्हां स्टूडियो ते आयो कीअं लॻो तव्हां फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच हसनैन चन्ना तव्हां करंटली मतिलबु काफ़ी अरसे खां बाद में मैसेज कंदा रहंदा हुआ त टाइम कढो सो फाइनली उहो ई यार आई एम विथ यू सो थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी एंड ॿियो सभु खेलो पियो अल्हम्दुलिल्लाह ऐं कंग्रेचुलेशन फॉर दिस न्यू स्टूडियो बसि स्टूडियो मां तव्हांखे पहिरियां पोस्टपोन इन करे एपिसोड कयो हुयो छो हीअ जेकी दीवार आहे न इहा हाणे कराई हीअं ई प्लेन हुई न वांगुरु हाणे वरी थोरो माना हिनखे ब्लैक कलर slowly gradually it will be soon beautiful looking यार ॿियो तव्हां ख़ुशि लॻा अल्हम्दुलिल्लाह ख़ैर के तव्हां साम्हूं ॿियो सभ खां स्टार्ट कयूं सवाल जी बिल्कुलु सभ खां पहिरियां त मां तव्हांखां इहो पुछा कंदो तव्हां बेसिक एजुकेशन तव्हां किथां कई बेसिक एजुकेशन जी ऑफ कोर्स बेसिक एजुकेशन मां 9th मैट्रिक त ग्लोबल साइंस कॉलेज में ई पढ़ियो हुयुसि
ऐं जेकी फर्स्ट ईयर इंटर ज़ेविस मां हाणे पाण कई उन खां बाद में बीकॉम जीअं थींदी आहे बीकॉम हिन मां बीकॉम 2 ईयर बीकॉम 2 इयर्स कई एमए कई सलू यूनिवर्सिटी मां शाहबुद लतीफ़ यूनिवर्सिटी अच्छा एमए कई हा उन मां अच्छा मां तव्हांजा वीडियोस ॾिसंदो आहियां टिकटॉक ते त तव्हां को कॉलेज वेंदा आहियो मेडिकल कॉलेज जी जी मेडिकल में ही आहे कहिड़ी डिग्री कयो जी जी डीपीडी डिपार्टमेंट में आहे अच्छा। उन डीपीडी में भी आहे डॉक्टर ऑफ फिजियोथेरेपी उहा घणनि सालनि जी डिग्री उहा हूंदी आहे 5 इयर्स जी हूंदी आहे डिग्री मुंहिंजो वार साहब पाण डॉक्टर हो त मूंखे बि इंट्रस्ट हुई त मां चयमि त डीपीटी डिपार्टमेंट में कयां ऐं लॻो अप्लाई बि थियल आहे त मां जॉब जे हिसाब सां मुंहिंजो अबू जो डॉक्टर हुयो मां त इहा डिग्री करे वरी उते ई अप्लाई कंदो 5 इयर्स केतिरा पोइ साल तव्हां पढ़ी मूंखे सेकंड ईयर आहे ॿियो साल माना अञा माना पोइ हिते अञा वॾो घणो पए ठीकु आहे तव्हांजो मेडिकल में इंट्रस्ट आहे मेडिकल में जस्ट बिकॉज ऑफ माय फादर यू नो सो हूअं त वैसे तव्हां पंहिंजा ॾिसो मुंहिंजा ॾिसंदा हूंदा सोशल मीडिया ते तव्हां कमु कंदा आहियो मुंहिंजी मीडिया साइंस में बि डिग्री थियल आहे अच्छा पर ईअं त कुझु फैमिली इश्यूज़ हुआ कराची में आउं रहां पोइ हुते ज़ेबिस में मां कयां पोइ मीडिया साइंस न त मां कुझु ई क्लासिस वठी सघियो हुअमि 4 खां 5 मंथ्स जेका क्लासिस खां वधा हुया ऐं आई नो के हाउ टू हैंडल हाउ टू कैमरा कवर कीअं डील कजे ऐं कीअं शूट कजे कीअं एडवर्टाइज़मेंट कजे कीअं मार्केटिंग कजे त उन खां वठी मूंखे बचपन खां वठी इंट्रस्ट बि हुई त मीडिया में अचां त जेके मीडिया में इंट्रस्ट आहे त उनखे मीडिया जा ई कोर्सिस करण बि खपनि पोइ मीडिया साइंस जेको तव्हां कयो पिया कोर्स इहो केतिरे इहो यानी हिननि जो 3 इयर्स इहो अलॻि अलॻि मतिलबु कराईंदा आहिनि कोर्सिस वग़ैरह न मूंखे मार्केटिंग ऐं एडवर्टाइज़मेंट कयूं जंहिंमें मॉडलिंग वग़ैरह हुई कैमरा होल्डिंग कीअं कजे फोटोस फ्रेम कीअं विझाइजे 60 एम जी क्लाइमेट जेके बि हूंदा आहिनि न इहे सिनेमेटिक कीअं ठाहिजे फोटोग्राफी हिन जो असां कॉम्पिटिशन बि थींदो हुयो जेको सुठो फोटोग्राफी कंदो उनखे जेको न ॾींदा हुया गिफ्ट्स वग़ैरह अवार्ड्स वग़ैरह पोजीशन वग़ैरह सही पोइ कीअं मतिलबु उते ॿिया बि डिपार्टमेंट हूंदा ॿिया बि डिफरेंट डिपार्टमेंट्स आहिनि कीअं माण्हुनि जो घणो मीडिया जो अॼुकल्ह जो ॾिसो था जंहिं वटि मोबाइल वग़ैरह फ़ोन आहे न उहो हर मां त सम्झां त जंहिं वटि मोबाइल फ़ोन आहे न हर को माण्हू आर्टिस्ट ऐं एक्टर आहे बिकॉज़ यार ॾिसो न मोबाइल अहिड़ी शइ आहे त कुझु बि रिकॉर्डिंग करे पंहिंजो सोच अॼुकल्ह टिकटॉक अची वियो आहे पहिरियां त ईअं हूंदो त डायरेक्टर खे महिनतूं करणियूं पवंदियूं भाई असांखे चांस ॾिनो वञे को साइड रोल ॾिजे यार बट हाणे इहो न आहे हाणे हर को चए थो मां टिकटॉकर आहियां हर को मां आर्टिस्ट आहियां हे बि हिकिड़ो आर्टिस्ट ई आहे न यार पंहिंजो फन था ॾेखारे पंहिंजो टैलेंट था ॾेखारे दिस इज़ कॉल्ड आल्सो आर्ट हिनखे बि आर्ट चई सघूं था यार हर को माना आर्टिस्ट थी वियो आहे जेको मोबाइल शूट करे थो त आर्टिस्ट थी वियो आहे यार ॾाढो सुठो मां तव्हांखे जॾहिं खां तव्हां इंटरव्यूज़ यूट्यूब ते तव्हां स्टार्ट कया अलाए घणा साल अवल स्टार्ट कयो यार असल में बेसिकली मां ॿुधायो न एज़ आई अर्ली मेंशन यू त मूंखे बचपन खां वठी न मां ॾिसंदो हुउमि अॻिले ॿियनि यूट्यूबर्स खे ॾिसंदो हुउमि त कीअं पॉडकास्ट था कनि कीअं पॉडकास्ट त खणी हाणे आई आहे इंटरव्यूज़ वग़ैरह हलंदा जीअं टीवी शोज़ थींदा ऐं माना लाइव प्रोग्राम्स हलंदा त मां उन्हनि खे ॾिसंदो हुउमि मां चई यार हे कनि था त आउं छो नथो करे सघां यार मां पंहिंजो यूट्यूब चैनल स्टार्ट कयो न उहो बेसिकली रखियो हुयो टिकटॉकर सोशल मीडिया जेके पॉलिटिशियंस आहिनि ऐं उन्हनि खे बि इंटरव्यू जे लाइ इनवाइट कंदो हुयोसीं मां त तव्हांखे बि इनवाइट करणो आहे बिकॉज़ यार तव्हांजी डांसिंग ग्रुप तव्हांजी डांस जेको सेंटर आहे उहो मूंखे तव्हांखे एप्रिशिएट कंदो त काफ़ी ज़बरदस्त आहे यार त मां चाहियां पियो तव्हां हाणे त मां तव्हांजे प्रोग्राम में आहियां इंशाल्लाह वरी मां कंटिन्यू कंदुसि हिन शइ खे त आई विल इनवाइट यू सून आल्सो थियो हीअं त असां अचणु चाहियूं पिया साईं जे प्रोग्राम में थियो हीअं त साईं असांजे प्रोग्राम में ईंदा सर start your interviews again inshallah we will join inshallah ॾाढो सुठो पोइ मां तव्हांजा उहे इंटरव्यूज़ ॾिसंदो हुउमि पोइ हुतां खां पोइ मूंखे छोकिरनि खे ॿुधायो त ॿिया बि हुया चई इहो टिकटॉकर आहे टिकटॉक ते वीडियो ठाहींदो आहियां मां त यूट्यूब ते ॾिसंदो आहियां पोइ उन्हनि जी ॿुधायो त पोइ वरी मां वरी टिकटॉक ते वियमि ऐं वरी उते खे तव्हांखे फॉलो असल में ॾिसो न यूट्यूबर जेको बि आहे न उहो टिकटॉक ते बि अची थो वञे त ॾिसो न पहिरियां त यूट्यूब हुयो न टिकटॉक त हाणे आयो आहे न 2000 मां त म्यूज़िकली कहाणी स्टार्ट कयो 90s 2018 में अची वियो म्यूज़िकली खां हलंदो हो न टिकटॉक मूंखे बि माना ख़बर न हूंदी त टिकटॉक छा आहे या म्यूज़िकल छा आहे मूंखे कंहिं डॉक्टर ई ॿुधायो गर्ल हूंदी चई त तव्हांजी एॾी पर्सनैलिटी आहे तव्हां टिकटॉक यूज़ कंदा आहियो
त इहो मां हिस्ट्री पाई ॿुधायांव थो त हा। टिकटॉक क्या कीअं आयोसीं हा। इन मां ई क्वेश्चन निकितो आहे त मां तव्हांखे ॿुधायां थो अॻिते ॿुधायो त जो मां जो हूंदो हुअमि हुते कॉलेज में हिन में यूनिवर्सिटी में हा। त मूंखे चई तव्हांजी एॾी पर्सनैलिटी आहे तव्हां मूंखे टिकटॉकर था लॻो टिकटॉक ठाहींदा आहियो छा हा। मां चयो न टिकटॉक इहो म्यूज़िकली छा आहे चई म्यूज़िकल तव्हांखे ख़बर न आहे त म्यूज़िकली जीअं लिपसिंग करणी हूंदी आहे हा। ईअं उन वक़्तु म्यूज़िकली नाले सां हूंदो हो टिकटॉक हूंदो हुयो शुरू में पोइ मूंखे हुन एड कयो माना अॻे हूंदो न डमिश कंदा हुआसीं माना हेॾा हुनजी पिक हूंदी माना ईअं कोलैब कंदा हुआसीं न पाण में। हा, ड्यूट कंदा हुआ। त ड्यूट हुओ मूंसां ड्यूट कंदी पोइ मूंखे माना इंट्रस्ट लॻण मां चयो यार हे त मुंहिंजे कम जी शइ आहे त मां चयो छो न टिकटॉक में पोइ अलहमदिल्ला अलाह साईं एतिरो मतिलबु हाणे माण्हू ॾिसनि था मुंहिंजा टिकटॉक्स वग़ैरह ॾिसनि था पाण ऐं तव्हांजे साम्हूं आहियो असां न माशाल्लाह पोइ मां उतां पोइ टिकटॉक ते बि तव्हांखे फॉलो कयुमि हा सो अहिड़े हिसाब सां तव्हांजो मां कॉन्टेंट ॾिसंदुमि पोइ मां तव्हांजा इंटरव्यू ॾिठा था मल्टीपल टिकटॉकर्स ऐं इहे जेके Shows सिंगर वग़ैरह। थी विया मॉडल्स थी विया सभिनी खे तव्हां घुराईंदा हो तो उनखां मां तव्हांखे स्टार्ट कयो सवाल मुंहिंजो अचे थो त मिसाल हाणे हिकिड़ो माण्हू एजुकेशन करे थो कंहिंजो शौक़ु हूंदो आहे असां मीडिया में अचूं ख़ासि करे जेके टिकटॉक ते माण्हू कमु थो करे या यूट्यूब ते कमु करे पोइ जेकॾहिं माण्हू पढ़ाई न करे का जॉब न करे त एतिरो अर्न करे सघे थो सोशल मीडिया में एतिरो आहे मतिलबु पावर त उहो फाइनेंशियली माना कंहिं क्रिएटर खे एतिरो अमाउंट ॾे जो माना गवर्नमेंट जॉब या का प्राइवेट जॉब न करे एतिरो आहे तो या दैट्स अ राइट क्वेश्चन ऑन द राइट टाइम क्वेश्चन त काफ़ी ज़बरदस्त आहे मां इहो छो मां त कट थो कयां छो जो तव्हां टिकटॉकर आहियो तव्हांखे तक़रीबन लैक्स में तव्हां माशाल्लाह 1 लैख तव्हांजा फॉलोअर थी विया जी जी अलहमदिल्ला 1 लैख प्लस तव्हांजा फॉलोअर जी ऐं तव्हांजा मां व्यूज़ ॾिठा हूंदा लैक्स में व्यूज़ ईंदा तव्हांजा शायदि कुझु वीडियोस ते मिलियन में आया हूंदा जी जी सो ज़ाहिर आहे इहो सवाल तव्हां खां पुछणु सही आहे ॿियनि खां बिल्कुलु ईअं ई आहे त टिकटॉक ते तव्हांखे फेम सां गॾु गॾु अर्निंग बि थी सघे थी तव्हांखे प्रमोशन्स मिलनि था लेकिन पाकिस्तान जे टिकटॉक जी ॻाल्हि करिजी वञे न त पाकिस्तान में टिकटॉक अर्निंग नथो ॾे बिकॉज़ यार असांजे पाकिस्तान में टिकटॉक बैन आहे VPN जे थ्रू ऐं हिकिड़ी सिम यूके जी सिम था चवनि सिम तव्हां उहो लॻाए करे तव्हांखे लाइव ऑप्शन अची सघे थो उन में तव्हांखे गिफ्टिंग थी सघे थी न उन मां तव्हां अर्निंग करे सघो था हाणे ॾिसो बॉइज़ जेके टैलेंट आहे जेके मशहूरु टिकटॉकर्स आहिनि ऐं बॉइज़ उहो बि न बॉइज़ खे सपोर्ट नथा कनि अॼुकल्ह असांजो वरी अवाम थड़की आहे न छोकिरी हुनखे मिंट जेका न हर्ट्स थींदा हुनखे जेका न गिफ्ट्स डायमंड्स ॾींदा मतलब तव्हां उहो कोई इज़ी पैसा जे थ्रू न कराए सघो था पेमेंट आउं कोन कई आहे मां यार वेठो फोन ॻाल्हाया छा मूंखे बाक़ी इहो आहे त अलहमदिल्ला प्रमोशन्स मिलंदियूं आहिनि जीअं मतिलबु कंहिं शॉप वग़ैरह खोलियो आहे या माना छा त मूंखे 10 खां 15K मिलंदा आहिनि पर वीडियो शूट करण जा न त इहा हिकिड़ी मुंहिंजे लाइ पॉज़िटिव प्लस पॉइंट आहे त यार मूंखे मतिलबु माण्हू पसंदि था कनि ऐं मां हुननि खे एॾो ऑफिशियल हुनजो कमु कंदो आहियां मुंहिंजो पंहिंजो स्टूडियो आहे न पाण मां वॉइस ओवर छॾींदो आहियां हुते जेको हुननि जो शूट वग़ैरह हूंदो आहे जेको चवाईंदा आहिनि कन्वे करिणो आहे मैसेज हूंदो त मां हुननि खे जेको न ॿुधाईंदो आहियां हुननि में त भाई फलाणे हंधि हे शूज़ क्वालिटी वारा शूज़ पिया आहिनि तव्हां हेॾे अचो एड्रेस आहे नंबर हे अथव भाई हा मां तव्हांजा उहे हा इनखे चइबो आहे मार्केटिंग जेको मां कई आहे डिग्री त उन ते ई मां फोकस बि न ते कयो मां पंहिंजो मेंशन बि करे छॾियां जेके बि मार्केटिंग कराइणी आहे न एडवर्टाइज त मूंखे इंस्टाग्राम ते मैसेज कनि DM कनि माण्हू मुंहिंजे मैसेज कंदा आहिनि पोइ मुंहिंजी हुते अलहमदिल्ला अर्निंग थींदी आहे मतलब जेके अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि सभु पढ़ाई के टाइम में तो नथा ॾियनि ॾिसो मां टिकटॉक मां फ़ाइदो वठां थो के चवंदा आहिनि न घरा चवंदा ई टिकटॉकर आहे या ॿियो कोई पड़ोसी चवंदो यार टिकटॉकर आहे यूज़लेस दफ़ा बेकार कम थो करे वांदकाई वारा कम अथसि न यार टिकटॉक अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंमां तव्हां फ़ाइदो बि वठी सघो था पंहिंजे हथ में आहे न ॾिसो नेगेटिविटी ॾेखारणु पॉज़िटिविटी ॾेखारणु त असांजे पंहिंजे हथ में आहे न छो न मां पॉज़िटिविटी ॾेखारियां ऐं मुंहिंजा व्लॉग्स त मुंहिंजा वर्कर न हूंदा अथव व्लॉग्स मां फूड जे बारे में ॿुधाईंदो भाई हिते हिन रेस्टोरेंट जो न हीअ क्वालिटी आहे तव्हां हिन फूड वञी करे मस्त बि ट्राई कजो तव्हां ॾिसंदो हूंदा मां उहो पॉज़िटिव मैसेज बि ॾींदो आहियां हिकिड़ो ऐं प्लस में ॿुधाईंदो आहियां त भाई हिन जो एम्बियंस हिन जो केॾो ख़ूबसूरत ठहियल आहे माहौल जेके जो कंबर जा हूंदा या शदादपुर जा हूंदा असांजा दोस्त उहे त जेसिताईं लाड़काणे में अचनि त पोइ ॾिसंदा न हीअं हर को मोबाइल ॾिसे थो न हर को मोबाइल चवंदो यार मनसूब भाई वियो आहे मतिलबु एॾो सुठो माहौल आहे यार असांखे वञणु खपे हलो हलो शेयरिंग गॾु त हणूं था मतिलबु तव्हांजे पंहिंजे हथ में आहे तव्हां कीअं माना मिसाल तव्हां
मशहूर आयो माण्हू तव्हांखे ॾिसनि था उनखे तव्हां कीअं यूटिलाइज़ कयो था ऐं मार्केटिंग में यूज़ करे तव्हां अर्न कयो था पर पंहिंजे हथ में आहे पंहिंजे में एवरीथिंग इज डिपेंड अपॉन अवर सेल्फ यार ईअं न आहे त तव्हां ॿियो अहिड़ी शइ थो कयो ऐं कोशिशि कयो त यार कॉपी न कयो तव्हांजो पंहिंजो जेन्युइन कंटेंट हुजे ऐं आउं त सम्झां त लाड़काणे में को सिंधी व्लॉगर न आहे जेको मां आउं त सिंधी में ई कंदो आहियां व्लॉग सिंधी में माण्हुनि खे उहे वरी काफ़ी पसंदि ईंदा आहिनि छो त असांजी सिंधी लैंग्वेज खे को प्रमोट करण वारो न आहे सभु उर्दू में ई कंदा आहिनि ते पर मां चवां पंहिंजी सिंधी केॾी प्यारी लैंग्वेज आहे यार सिंधी खे प्रमोट करे सिंधी खे प्रमोट ऐं मां ब्लॉगिंग बि सिंधी ई ठाहींदो आहियां ऐं सिंध जो ई माना ख़ूबसूरती असांजो लाड़काणो केॾो ख़ूबसूरत शहर आहे ऐं पंहिंजे सिटी खे कोशिशि कंदो आहियां त माना हाईलाइट कयां ज़्यादा खां ज़्यादा न डायलॉग्स बि जेके मुंहिंजा मोस्टली हूंदा आहिनि उहो तव्हां ॾिसंदा हूंदा त मां शेरो शाइरी बि कंदो आहियां सिंधी जे हवाले सां माना सिंधी जेके लाड़काणे जा जेके हूंदा आहिनि न टिकटॉकर्स उहो बि एप्रिशिएट कंदा त यार मुंहिंजो भाई सुठो कॉन्टेंट ठाहियो आहे अच्छा तव्हांजे हिन सिंधी जीअं तव्हां चयो त मां बि शुरू में जॾहिं मां व्लॉगिंग स्टार्ट कई 2019 में मां व्लॉगिंग स्टार्ट कई 2-3 व्लॉग्स मां उर्दू मां ठाहिया अच्छा ठीकु आहे पोइ यार मां सोचियमि यार माना त यार उर्दू में त हर कोई ठाहे थो त पंहिंजो कल्चर आहे सिंधी लैंग्वेज में कोई नथो ठाहे पोइ वरी मां उन्हनि खे सिंधी लैंग्वेज में व्लॉग स्टार्ट कया हाणे तव्हां मुंहिंजा व्लॉग ॾिसंदो न सिंधी लैंग्वेज में तक़रीबन त 30+ व्लॉग्स ठाहिया आहिनि अच्छा वरी पॉडकास्ट हाणे स्टार्ट कयो त इनखे बि मां सिंधी में कोशिशि कयमि त घटि था कनि त सिंधी वरी असांजी मदर लैंग्वेज आहे त ईज़ी थो लॻे हा माण्हू कनेक्ट कंदा ऐं उहे जेके असांखे फॉलो कंदा या असांखे ॾिसंदा उहे मोर वैल्यू जेके आहिनि वैल्यू फॉलोवर हूंदा बनस्बत जेके उर्दू मीडिया वारा असांखे फॉलो कनि जेके सिंधी असांखे फॉलो कंदा न मूंखे ईअं लॻे थो त उहे वधीक असांखे सपोर्ट कंदा या पुश करण जी कोशिशि ऐं ईअं बि थो असल में मां बि उर्दू में स्टार्ट कयो न त मूंखे उर्दू मतिलबु हिकु त असांजी लैंग्वेज आहे कोन यार ऐं पाण जेसि ताणी ॻाल्हाए थकी था पऊं न कुझु अहिड़ा वर्ड्स हूंदा आहिनि जेके असांखे माना चवण ई न ईंदा आहिनि लहजो न हूंदो आहे लहजो बि न हूंदो आहे पोइ माना अजीब लॻंदो आहे चवंदा यार तूं भाई जान छॾ यार सिंधी ॻाल्हाए त वरी कमेंट्स बि अहिड़ा पास कंदा आहिनि पोइ बहितर आहे त तव्हां सिंधी में ई कयो सिंधी असांजा ॿार माशाल्लाह नो डाउट सिंधी ॿार असां सपोर्ट आहिनि यार ही असांजी पॉडकास्ट बि ॾिसंदा त सिंधी असांखे सपोर्ट कंदा सिंधी तव्हांजे सब्सक्राइब यूट्यूब करे छॾींदा आहिनि सिंधी असां पाण आहियूं त सिंधी ॿारनि खे सपोर्ट करणु उनजो फर्ज़ बि आहे सिंधी कंटेंट क्रिएट करे खे असां सिंधी सपोर्ट न कंदासीं त उहे वधंदा कीअं असांजो कल्चर या ॿोली वधंदी कीअं ईअं ई आहे त ईअं सपोर्ट करणु खपे जेके सिंधी क्रिएटर आहिनि कंटेंट क्रिएटर आहिनि अच्छा तव्हांजे कंटेंट ते अचूं था तव्हां इहे टिकटॉक्स मिनी व्लॉग्स ठाहींदा आहियो मां ॾिसंदो आहियां पोइ इन में मां ॾिसंदो आहियां त तव्हां हर हिकु न ॿिए ॾींहुं कंहिंखे कुझु पिज़्ज़ा था खारायो कंहिंखे बर्गर था खारायो कॾहिं कहिड़े होटल ते कॾहिं कहिड़े होटल ते सो भला एॾी भला तव्हां दोस्ती निभायो था यार अॼुकल्ह त कोई दोस्त कंहिंखे चांहि जो कट न ॾिनो आहे हुन में कंट्रीब्यूशन कंदा एॾा माना दोस्तनि खे जेको कोई हैदराबाद मां आयो हलो यार तव्हांखे ॾिसो इज़त ठाहिण सां ठहंदी आहे ठीकु आहे कोई खाइण पीअण जो ॿुधो न त बुखियो न हूंदो आहे सही मक़सदु आहे रिस्पेक्ट प्योरिटी ते हुजणु खपे न यार हू असांजे अचनि था लड़ी मुंहिंजा स्पेशली दोस्त मूंसां मिलण ईंदा आहिनि यार मां त को शाहरुख खान त न आहियां या को मां वॾो को आर्टिस्ट आहियां को वॾो को एक्टर आहियां मां कंहिं फाड़ा मारिया आहिनि यार मां कुझु न सम्झंदो आहियां डाउन टू अर्थ आहियां यार डाउन टू अर्थ आहियां पोइ माण्हुनि खे चवंदा यार तव्हां अचो मुंहिंजे तॾहिं ते कोई बि हूंदो आहे न दुश्मन बि ईंदो आहे न माण्हू खां झुकी मिलंदो आहे उनखे मां चांहि पाणी मानी जो पुछंदो आहियां यार पाण त यार इहे पंहिंजी असल में रिस्पेक्ट ॾिसो न चयो मां ठाहिण लाइ ठहंदी आहे ईअं सम्झो मां पाण खे रिस्पेक्ट हुजां यार इहा शइ त मूंखे मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे यार पर ईअं थींदो आहे माना रुगो तव्हां था खाराए ईअं न उन्हनि जो बि फर्ज़ु आहे त माना हिकिड़ो हर दफ़े जेको आहे सो मंसूर अबड़ो खाराए हाणे ज़रूरु तव्हां लाइ मुंहिंजा उहे ब्लॉग्स ठाहिणी आहिनि त माण्हू केॾो चाह ॾींदा आहिनि गिफ्ट्स खणी ईंदा आहिनि केक वठी ईंदा आहिनि मेड़ खाईंदा त मेड़ जी मेहंदी मेड़ जो माओ खाधो हूंदो अलाए न पर उहो कॾहिं ॾेखारियो त नथो त अहिड़ा व्लॉग्स लॻे थो तव्हां मुंहिंजा उहे न ठाहिनि जल्दी स्किप कंदा हूंदव फारियूं में मां सम्झां उहे मुंहिंजो व्लॉग तव्हां ॾिसो न मेड़ वारा एॾा मोहबती माण्हू आहिनि ऐं पूरी सिंध मोहबती माण्हू यार नो डाउट एॾो माना मूंसां माना मिलण जी माना एॾो चाह रखंदा आहिनि इंट्रेस्ट रखंदा आहिनि त मनसूब भाई ॾिसो न मां वॾो को भला टीवी जो त आर्टिस्ट न आहियां न मां इहो ॿुधाईंदो आहियां त मां टीवी ते बि कमु कयां पर घटि कराची में when I was in Karachi that time I performed the TV shows like a side roles
बट नाउ आई एम लाड़काना त मां जेको उन ते बि अचूं था उन ते बि अचूं उन लाइ बि ड्रामा सवाल में बि आहिनि, कम हा। कियो आहे उन में बि मुंहिंजो सुठो एक्सपीरियंस रहियो आहे त चवण जो मक़सदु इहो त महिमान नवाज़ी मतिलबु असां सिंधी त पाण उहो बि महिमान नवाज़ी में नो डाउट अॻिते हूंदा आहियूं हा हा महिमान चवंदा आहियूं हुन पंजाब वारनि खे त कभी आओ ना सिंध आओ ना सिंध की मेहमान नवाज़ी आप देखो सिंध की मेहमान नवाज़ी आहे बेस्ट आहे अच्छा ॿियो मां तव्हां टिकटॉक ॾिसां थो हुन में तव्हां सां तव्हां चवंदो आहे त मूंसां छोकिरी मिली आहे मूंखे कुझु ॾेई वई आहे कुझु छोकिरी त दादा ॾेई दी आहे बसि तव्हांजा डायलॉग ॿुधण बि असल में ॾिसो न these girls are from the family side जो टिकटॉकर्स न हूंदियूं त जेको आहे न मुंहिंजे वीडियो में बि अचनि मीडिया ते न हूंदियूं हो टिकटॉकर्स हूंदियूं बि न जे टिकटॉक ॾिसंदियूं आहिनि ख़ाली के हूंदा आहिनि मुंहिंजा साइलेंट व्यूअर्स ज़रूर न आहे त सिर्फ़ु मूंखे टिकटॉकर्स ई छोकिरियूं खाराइनि पीअंदियूं हू मुंहिंजी हूंदियूं साइलेंट व्यूअर्स जेके मूंखे माना सपोर्ट कंदियूं हुन जितां ईअं करे सम्झो त मां हुनजो हो मुंहिंजी फैंस हूंदियूं चवंदियूं त असां तव्हांजी फैंस आहियूं हिकिड़ी छोकिरी अहिड़ी क्रेज़ी फैन हुई चई तव्हां मुंहिंजे तरफ़ां कुझु खाओ ज़रूर एशियाने बि वार वार बि आहे हा सही ॻाल्हि के रिच फैमिली जा बि आहे ठीकु आहे त उहो मां हिकु त लालची न आहे यार मां चवंदो हुन आई एम बिग बॉय आई कैन बाय माय सेल्फ मां वठी सघां थो यार को मसलो थोड़ी आहे भला हाणे ईंदा न मुंहिंजी दिलि थी असां पाण वठूं त तव्हां बि असांजे तरफ़ां खाओ कोचिंग व्लॉग भली बता रिकॉर्ड पर सिर्फ़ु नालो सिर्फ़ु इहो माना शॉर्टकट वठिजो जीअं ख़बर न पए बसि हू ख़ुशि थींदियूं हुन माना हिकु दफ़ो तव्हांजो व्लॉग आयो चई मूंखे तव्हांजो को छोकिरी मिली आहे मूंखे कुझु त मां चयुमि यार मां ॾिसां मां ईअं अॻिते ॾिसंदो उहो व्लॉग हूअं अमूमन तव्हांजा व्लॉग हूंदा आहिनि 2 मिंटनि जा हो 5-4 मिंट पूरो मां ॾिठो आख़िर थी त यार छोकिरी आहे ई न यार मां हे छा आहे प्रैंक थी वियो असल में इहो सस्पेंस ॾिसो जानी न सस्पेंड हुजणु लाज़मी आहे कुझु मुंहिंजा वीडियोस अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें सस्पेंड क्रिएटिविटी हुजे न त मतिलबु यार अॻिते ताईं ॾिसनि जीअं अॼुकल्ह जी टाइम थोरी आहे त यार एॾो मुंहिंजो व्लॉग ॾिसंदा आहिनि मां कोशिशि कंदो आहियां त मुंहिंजो व्लॉग टू बी पॉइंट हुजे ऐं इंफॉर्मेटिव हुजे त भाई लाड़काणे में मंसूर उबड़ो वियो आहे त का चङी पॉइंट थो ॾेखारे मतिलबु इंफॉर्मेशन थो ॾे ईअं न हुजे त बसि मां हरू भर बि ग़लति सलत ॻाल्हायां कंहिंजी बुराई कयां मूंखां कोन पुॼंदो आहे इहा शइ न मां चवंदो आहियां जीअं वञा त मां पॉज़िटिव ॾेखारे जीअं अॻिले जो बि कमु थिए मुंहिंजो बि कमु थिए इहो आहे छो जो इलाही नेगेटिविटी आहे ऐं कॉन्टेंट जेको आहे सो इंफॉर्मेटिव न आहे छा बसि माण्हू निंड खां उथी करे ऐं कैमरा खणी शुरू था थियनि मां तव्हांखे ॿुधायो न पाण असांजो जॾहिं BTS असां तव्हां मूवमेंट कयो पिया त मां तव्हांखे ॿुधायो त हर को जेको आहे जेकी मोबाइल फोन आहे न त उहो माना आर्टिस्ट आहे हर को व्लॉगर हर को टिकटॉकर थी वियो हाणे मां हिन खां वधीक आहियां हिन खां वधीक आहियां हर को टिकटॉकर हर को व्लॉगर हर को मीडिया वारो आहे बसि जंहिंखे आहे मोबाइल सम्झो माना मीडिया वारो एंटरटेनमेंट थी वियो आहे मीडिया वारो बि आहे और ॾिसो न केॾा प्रॉब्लम्स थियनि था न छा था कनि अॼुकल्ह माना तमाशा ई घणा थी विया आहिनि जहिड़ो थिए थो न मोबाइल फोन खणी ऐं रिकॉर्डिंग था कनि पिया अरे तव्हां यार मोबाइल खे छॾियो छो था फ्री कयो यार जहिड़ो बंदि करायो न यार बाकुर पर सलाह करायो न माण्हुनि जे विच में वेलाप करायो हे वरी छा था कनि त मतिलबु सोशल मीडिया ते रबा फलाणे ते जहिड़ो थी पियो रेशम गली में औरत जी हाणे रिसेंटली कंहिं छोकिरी जी मोबाइल फोन से केॾो इशू थी वियो हितां मोबाइल फोन खणी आयो प्रेस क्लब ते हुनने एहतिजाज कयो इहो मां घणा वारी छा था कनि रिकॉर्डिंग करे ऐं पढ़ाई नियाणियुनि छो था रखो यार हाईलाइट छो था कयो हर कंहिंजी प्राइवेसी आहे न यार कंहिंजी फैमिली तव्हां जेको आहे न टिकटॉक ते रखी था छॾियो हुन ते चंद लाइक्स जे करे केॾो हर्ट थींदा हूंदा हुननि जा पेरेंट्स यार असांजी नियाणी आहे छो वीडियोस रखिया अथई सही नथो लॻे विदाउट कंसर्न ई न रखणु विदाउट कंसर्न विदाउट परमिशन नथो थी सघे जो तव्हांजी मॉडलिंग ते अचूं था त मॉडलिंग तव्हां चओ त मां टीवी ते कमु कयो आहे पहिरियों वीडियो कॾहिं ठाहियो हुयो मॉडलिंग टीवी ते ठाहियो मां ॿुधायांव न त जॾहिं मां कराची में हूंदो ज़ेबिस में त ज़ेबिस वारा ईअं हूंदा त असांखे फिज़िकली वठी बि हलंदा शूट ते न मूंखे ख़बर न हूंदी त कीअं स्टूडियो हूंदो आहे कीअं कैमरा जो फ्रेम पकड़णो आहे आर्टिस्ट मूंखे जेके सीनियर हूंदा असांजा एक्टर्स आहिनि विच के उन्हनि सां असांखे मिलाईंदा जीअं माना तव्हां सिखो लाइव असांखे परफॉर्मेंस सेखारींदा पोइ उहो जेको आहे स्क्रिप्ट हथ में खणी वेठा हूंदा हुननि जो वाइट कलर जो पेपर हूंदो आहे स्क्रिप्ट हूंदो हुननि खे पढ़ंदा पोइ डायलॉग्स पंहिंजा यादि कनि पोइ माना उहो ॻाल्हाइनि घटि यार मां हिकिड़ी नोटिस कई असां पाकिस्तानी जेके बि फीमेल एक्टर्स एक्ट्रेसिस आहिनि या एक्टर्स आहिनि मेल न हार्ड वर्कर ॾाढा आहिनि यार
मतलब वॾा यार मां ॿुधो आहे सुबुह जो 10 खां वठी राति जो 10 ताईं बैकअप थींदो अथनि। साहब 12 मां शूट hours। ते वेंदो हुअमि न इहो ई टाइम थींदो मतलब चवण जो मक़सदु न त माना मां असां वेंदा हुआसीं न पोइ कराची में ख़बर त हिकु त ट्रेवलिंग माना एतिरो टे स्टूडियो हूंदा हिकु ॿ घंटा कलाक लॻी ॿ वेंदो कलाक आहे। लॻी था वञनि ऐं आउटसाइड कराची खां ॿाहिरि एॾे ओॾे कोरंगी साइड स्टूडियो हूंदा हुननि जा क्लिफ्टन साइड उहो हुते बेंगलोर में न शूट कनि माण्हुनि जी लाइफ ॾिसंदो मां वॾो इम्प्रेस थींदो मां यार कीअं था कनि इहो माना मूंखे फाइनल चांस मिलियो आहे उहो असां टीवी ते था ॾिसूं पाण हाणे असां लाइव परफॉर्मेंस ॾिसूं था एक्टरनि जी मां परीज़ादारी मिशाल ख़ान सां मिलियो पाण अच्छा ऐं हमाद ख़ान सां बि मिलियो आहियां ऐं ॿिया पाकिस्तानी दानिश तैमूर सां मां मिलियो आहियां ऐं फिरोज़ ख़ान खे यार मिली न सघियमि ॿियो पंहिंजो एक्टर आहे हुननि जो मूंखे नालो यादि नथो अचे कहिड़े ड्रामे में उहो आयो आहे यार हिकिड़ो तेरे बिन ड्रामे में ऐं ॿियो पंहिंजो ड्रामो असर ड्रामे में हाँ तेरे बिन वाज सां में मिलियो आहियां ऐं ॿियो पंहिंजो कहिड़ो आहे यार ह्या जेको हाणे न हलियो जंहिंमें अलीगुल मला पाण सिंधी बि अथव मां व्लॉग में बि बिलाल खान जी बिलाल खान जो ड्रामो न आहे कहिड़ो आहे इहो जाने तमन्ना जेको इहो बिलाल खान आहे न बिलाल खान इहो शूट हुयो पर इहो पाण अचिणो हुयो त मूंखे घणा कॉल अची त उन करे मां हलियो वियुसि अच्छा मंसूर भाई मां रिसेंट तव्हांजो हिकिड़ो मॉडलिंग में हिकिड़ो वीडियो सॉन्ग ॾिठो हुयो जंहिंमें असांजो लेजेंड मंज़ूर सखीरानी साहब हुयो ऐं मुंहिंजे चैनल ते हिकु ॿ ॼणा आहिनि जेके ॾाढा कटर फैन हूंदा आहिनि न परस्तार मंज़ूर साहब जा आहिनि मूंखे मैसेज बि कंदा त हिकिड़ो तव्हां पॉडकास्ट हुननि सां कयो मां ॼाणो दादो जा इंटरव्यू कंदा न बट मां हुननि खे चयो इनशाला कोशिशि कंदा त तव्हां हुननि जे सॉन्ग में तव्हां एज़ मॉडल कमु कयो हुयो जी जी बिल्कुलु सो हाउ वाज़ द एक्सपीरियंस उहो तजुर्बो कीअं हुयो द एक्सपीरियंस वाज़ ब्रिलियंट यार बिकॉज़ यार एॾो लीजेंड आहे हिकु त ऐं मुंहिंजे पेरेंट्स जेको आहे पाण हुननि जा परस्तार आहिनि फैंस आहिनि ॿुधो नथो त जेके लीजेंड जेके सिंगर्स आहिनि उहे असांजा पेरेंट्स जे दौर जा उहे मतिलबु अलाह साईं वॾी हुननि खे हयाती ॾींदो अञा ताईं उहे मतिलबु एॾी ज़बरदस्त सिंगिंग कनि था यार लॻे ई नथो त एतिरी एज जा थी विया आहिनि वॉइस कढंदा न क्या बात है यार ईअं लॻे थो यंग को नौजवान जेको आहे सिंगर परफॉर्म त मूंखे यार ख़ुशि नसीब सम्झां पियो त यार मूंखे सर मंज़ूर सखीरानी साहब सां गॾु मॉडलिंग जो सॉन्ग जी ऑफर आई मां चयो वाई नॉट यार करणु खपे आउं बिज़ी हुयुसि उन टाइम न डेट टाइम आई वॉज टू मच बिज़ी एट माई लाड़काना साइड सो मां पुछां यार मूंखे मंज़ूर सखीरानी साहब घर वारनि खे मां ऑफर जी आई त मां घर वारनि खे एक्साइट में मां चवां मूंखे मंज़ूर सखीरानी साहब तव्हां जेको वणंदो आहे सिंगर मूंखे हुन सां गॾु मॉडलिंग करण जो चांस थो मिले हा हा देरि छो थो करे पुटु तूं वञ हिते ॿिए कंहिंखे छोकिरे खे एडजस्ट कयूं था उहो कमु कराए वठंदो जॻह जो मतिलबु हाउस असांजो रिनोवेशन वग़ैरह ठहे पई त मूंखे घर वारे इजाज़त ॾिनी माशाल्लाह उहो सुठो गानो हलियो बि अने थियो यूट्यूब चैनल ते बि किथे शूट ताईं शूट असां लोकेशंस यानी लाड़काणो ई रखियो हुयोसीं डोकरी में बि रखियो हुयोसीं सफारी पार्क ते ऐं हुन खां अलावा बेंगलोर दोस्त जो हिते हुयो जिते असांखे कुझु बेंगलोर जा सीन्स कैप्चर करणा हुया ॾेखारणा हुया सो असां छोकिरी बि लाड़काणे जी मॉडल हायर कई हुईसीं उहा बि वेल परफॉर्मेंस हुई वेल एक्टिंग करे पई वेल डांसिंग बि हुई ज़बरदस्त हुई आहे ऐं जेको डायरेक्टर करे पियो उहा सर अयूब गाद ही वॉज अ ग्रेट डायरेक्टर इन सिंध KTN सिंधी मीडिया जो काफ़ी ज़बरदस्त अञा बि आहे अञा बि करे थो पर उहो चवंदा मां सिलेक्टेड कमु कंदो आहियां पोइ सम्झो त मूंखे जो ऑफर आई त मां ख़ुशनसीब सम्झां पियो एक्सपीरियंस काफ़ी ज़बरदस्त रहियो ऐं मूंखे हिकिड़ो चांस बि मिलियो त यार एॾा लीजेंड सिंगर आहिनि ऐं सर अयूब गाद जी डायरेक्शन में मूंखे कमु मिले थो त वाई नॉट वेरी जान कमु जेको आहे न करणु खपे अच्छा तव्हां पे हुन खां अवल मिलिया आहियो मंज़ूर सखीरानी न आउं जस्ट फर्स्ट टाइम ई मिलियुमि पोइ जस्ट मंज़ूर सखीरानी साहब हिते 1 वीक जे लाइ हिते लाड़काणे में 3 to 4 डेज़ जे लाइ हिते शूट जे हिसाब सां हुनखे असां फार्म हाउस ते स्टे करायो हुयोसीं न त पाण हुननि सां मुलाक़ात थींदी हुई ऐं मां मंज़ूर सखीरानी साहब जो मज़े जी ॻाल्हि आहे त इन दौरान मां पंहिंजो पॉडकास्ट में इंटरव्यू बि करे वियो हुउमि अच्छा भाई सर तव्हांजा काफ़ी परस्तार आहिनि वैसे तव्हां काफ़ी मुश्किल सां टाइम ॾींदो मूंखे तव्हां कॾहिं किथे हूंदव कॾहिं किथे हूंदव दादू तव्हां कोन पियो अची सघां पोइ सर हिते ई हुयो त मां हुननि खां इंटरव्यू वरितो जेको तव्हांखे यूट्यूब मुंहिंजो चैनल आहे लाइफ कलर्स प्रोडक्शन उते तव्हां हेठि स्क्रोल डाउन कंदा वेंदव न हिते पियो अथव न मां उहो ॾिसंदमि मां उहो स्किप चवण जो मक़सदु इहो आहे न जेके तव्हांजा वरी फैंस आहिनि जेके तव्हांजा पॉडकास्ट ॾिसनि पिया त उहे बि दोस्त मुंहिंजे हुन चैनल ते अची वेंदा हा बिल्कुलु जीअं उहो बि ॾिसी सघनि
पोइ तव्हां उन सां बाक़ाइदे मिलियो ऐं कीअं उहो तबियत उन्हनि कीअं यार नो डाउट यार डाउन टू अर्थ है काफी ग्रेट है हिकिड़ा लेजेंड एॾा फैंस उन्हनि जा लेजेंड काफी चइबो मूंखे पुट बि चए न पुट हीअ ॻाल्हि उहा ॻाल्हि ईअं सम्झो साईं फर्स्ट मुलाक़ात लॻी ई कोन पई ॼण त को असां लंगोटिया पुराणा वञा माशाअल्लाह एॾो अच्छा उनमें मॉडलिंग में तव्हां उनमें गिटार तव्हां जेको आहे सो इस्तेमालु था कयो हलायो पिया उहो गिटार काॾां उहो आयो गिटार जानी इहो सरवरनि अरेंज कयो हुयो असां डायरेक्टर साहब आहे इहो ॻाल्हि उन अरेंज कयो हुयो मूंखे मां ॿुधायो न त मूंखे म्यूज़िशियन सां को इंट्रस्ट न आहे न ई माना सिंगिंग बाक़ी डांस चई सघो था डांस मॉडलिंग फोटोग्राफी वीडियोग्राफी ऐं जस्ट इन्हनि में इंट्रस्ट रखां थो न त मतिलबु उहो कीअं कजे मां वरी तव्हां सां गिटार जो तव्हां हुते मूंखे इहो जस्ट उन्हनि मूंखे एक्ट करायो उन्हनि खे जस्ट एक्ट करायो त भाई हे सीन आहे तव्हांखे एक्ट करिणो आहे माना प्ले करिणो आहे न गिटार जस्ट मां प्ले कयां पोइ ईअं पोइ रील लॻे त मतिलबु जाम बाक़ी उहो माना गाने जे हिसाब सां एक्ट कयां पोइ काफ़ी ज़बरदस्त डायरेक्शन में शूट थियो आहे यार पोइ गिटार जी जेकी गिटार जीअं तव्हां पकतो मां चयो अलाए तव्हां सिखंदा आहियो गिटार हिन करे गिटार इहो जस्ट उहो तव्हांखे कंहिं पोजीशन ॿुधाई गिटार पकड़ण जी हलाइजे डायरेक्टर उन्हनि खे गिटार वग़ैरह हलाइण ईंदो आहे जानी ॾिसो असांखे प्ले त ॿुधणो त न आहे न गिटार जस्ट एक्ट जे लाइ असां यूज़ पिया कयूं सॉन्ग असांजो नंढो लाउड हूंदो आहे न स्पीकर साउंड उन में हले पोइ सिर्फ़ु असांजी सिर्फ़ु रिकॉर्डिंग थिए थी माना जस्ट एक्ट करिणो आहे जीअं माना पाण लिपसिंग कंदा आहियूं टिकटॉक ते न साउंड हलंदो आहे ॿिए कंहिंजो साउंड हूंदो आहे असां सिर्फ़ु लिपसिंग कंदा आहियूं न हिते बि असांखे जेको आहे न सिर्फ़ु एक्ट करिणो हुयो हा एक्ट करिणो हुयो मां तव्हांजो वीडियो ॾिठो एक्टर कम एक्टर जो कम ॾाढी ख़ुशी थी मां मंज़ूर सिखिया हिसाब सां न न इंशाल्लाह यार पाण लाड़काणे जा दोस्त आहियूं तव्हांजो बि काफ़ी सुठो कमु रहियो आहे ऐं पॉडकास्ट बि सुठो कयो था त इंशाल्लाह हिन सीट ते सर मंज़ूर सकीर साहब बि इंशाल्लाह कोशिशि कंदा हिकिड़ो एपिसोड उन्हनि सां बि कंदा इंशाल्लाह सो तव्हांजो हाणे छा आहे अॻिते लाइफ में त तव्हां अॻिते कंहिंखे परसू कंदो मीडिया खे परसू कंदो या बसि या तव्हां जेकी डिग्री कयो था हिनखे तव्हां टेक कंदो या उन खां पोइ साइड सां ही बि हलंदो उहो बि हलंदो जस्ट हे त जेकी मीडिया जी फील्ड आहे न इहो जस्ट फॉर मुंहिंजो पंहिंजो पर्सनल इंट्रस्ट आहे नंढे लाइ पोइ मां इंट्रस्ट रखंदो फोटोग्राफी या पंहिंजो मॉडलिंग जे हिसाब सां ड्रामा ॾिसंदो कीअं जेको आहे एक्टिंग कजे कीअं परफॉर्म कजे जस्ट हे मुंहिंजो माना पैशन आहे जस्ट फॉर इंट्रस्ट यार मूंखे भली अर्निंग थींदी बि न आहे न को मसलो न आहे मुंहिंजे लाइ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं शुक्र आहे असांखे शौक़िया तौर ते तव्हां शौक़िया तौर ते जस्ट फॉर पैशन भाई अॻिते लाइ को हिनखे एज़ अ प्रोफेशन प्रोफेशनल जी बिल्कुलु मूंखे अॻे जी ऑफर्स अचनि थियूं पाकिस्तानी ड्रामास जा पाकिस्तानी टीवी चैनल्स मां न वाई नॉट ऐं छो न कंदुसि यार कंदुसि उन्हनि खे बि मां प्रेफर ज़्यादा कंदुमि त मां अॻिते निकिरण जी कोशिशि कयां ऐं ईअं हूंदो आहे जेके बि यूट्यूबर्स टिकटॉकर्स आहिनि न अगरि उन्हनि खे अलाह साईं एतिरी माना इज़त शोहरत ॾिए थो त पोइ डायरेक्टर ॾिसे थो तव्हांजे चैनल ॾिसे थो त उन्हनि खे मां पसंदि अचां पियो त उहो कॉन्टेक्ट करे वठंदा डीएम कंदा इंस्टाग्राम ते भाई तव्हांजो फेस लुक बि आहे तव्हांजी पर्सनैलिटी बि आहे तव्हांजो टॉकिंग वे बि ज़बरदस्त आहे तव्हां टीवी में हीअ एड कंदो ऐं मूंखे अल्हम्दुलिल्लाह ऑफर्स बि आहिनि मां एड्स बि कयूं न रिसेंटली मां हुननि जी एड कई हुई न स्पॉटिफाई वारनि जी स्पॉटिफाई म्यूजिशियन उन्हनि जी यार असांजी कराची में शूट काफ़ी ज़बरदस्त एक्सपीरियंस असां गर्ल्स ऐं बॉइज़ हुआ माना असां कॉलेज लाइ असांखे बुक्स वग़ैरह ॾिना आहिनि बैग्स वग़ैरह हुयो इहो शूट करणो त मूंखे इहे साइड में रोड्स मिलंदा आहिनि पिया मां हुननि खे पुरस्कृत कंदो आहियां मां हुननि खे एक्सेप्ट कंदो आहियां त यार इन मां को न कुझु इतां ई चांस आहिस्ते आहिस्ते वधंदो आहे इंसान यार अच्छा मंसूर भाउ अगरि मां चवां तव्हांखे मीडिया फील्ड ऐं या तव्हांखे जॉब सिलेक्ट करणी हुजे या मीडिया फील्ड सिलेक्ट करणी ॿिन्ही मां कंहिंखे सिलेक्ट कंदो जानी ॾिसो सिलेक्ट हिकिड़ो करिणो आहे मीडिया या गवर्नमेंट जॉब था चयो न गवर्नमेंट या प्राइवेट अॼुकल्ह ईअं त प्राइवेट गवर्नमेंट जॉब खां वधीक सैलरीज़ आहिनि अच्छा इहे बि कंपनियूं आहिनि मां जो बसि इहो ऑप्शन आहे त माना तव्हांखे हेॾा जॉब करणी आहे या मीडिया जो कमु करणो ॿिन्ही मां छा सिलेक्ट कंदो इहो हिकिड़ो अब आएगा ना उस पार के नीचे ये फंस गया सी तो मां थोरो मां इंट्रस्ट के में आहे हूअं त तव्हांजी बंदि करो स्ट्रगल त हलंदी आहे हिकिड़ी न जानी क्वेश्चन तो पुछो तो अगरि मां तव्हांजो इंट्रस्ट इन मां न ॾिसो मां तव्हांखे अर्ली मेंशन कयो न
अली मेंशन कयो त चवंदा आहिनि न शौक़ जहिड़ी शइ न आहे जंहिं वटि इंसान में जज़्बो आहे न महिनत करे थो हार्ड वर्किंग करे थो अॻिते हली हुनखे अर्निंग बि मिले थी हाणे रजत भट्ट जी ॻाल्हि पोइ कयां हुनखे कहिड़ी जॉब आहे रजत भट्ट बि त हिन मां केॾा पैसा उड़ाया यूट्यूब मां यूट्यूबर तो करे ॾिसो अली खान जो एग्जांपल वठो असां सिंध जो हैदराबाद जो न अली खान टिकटॉक मां अली खान हैदराबादी आईडी तो वो भी तो टिकटॉकर आहे न यार उनखे कहिड़ी हाणे जॉब जी ज़रूरत आहे इहे तव्हांजा प्रमोशंस इहे उनखे जेको आहे न पीआरस मिलंदा इहे शूट्स जी ऑफर दुबई जी टिकट्स उनखे घुराइनि था प्रमोशन जे लाइ दुबई वारा न ज़मज़मा वारा इहे घुराइनि था छोटे भाई बड़े भाई त मां बि चवंदो यार अहिड़ी लाइफ हुजे त जीअं माना असांखे जॉब करण जी ज़रूरत ई न पवंदी न पोइ तव्हां त प्रेफर कंदुमि त जस्ट मूंखे अगरि अञा सुठो ख़ासो फेम मिले थो टीवी में ऑफर्स अचनि थियूं त मूंखे हितां ई अर्निंग थी वेंदी मूंखे ज़रूरत ई न जॉब जी इंडिपेंडेंस बि ईंदो त शौक़ जो शौक़ बि पूरो थींदो ऐं अर्निंग जो अर्निंग बि थींदी तव्हांखे इन मां सवाल खे थोरो ईज़ी करे तव्हांखे ॿुधायां थो तव्हांखे हिकिड़ी जॉब आहे जंहिंमें तव्हांखे मंथली 3 लाख मिले थो ठीकु आहे तव्हां वटि हेॾा मीडिया जी फील्ड आहे तव्हांजी शौक़ जी फील्ड उन में तव्हां मंथली 3 लाख अर्न था कयो ॿिन्ही मां छा सिलेक्ट कंदो ॿिन्ही मां त मां चवंदुसि त ॾिसो न ज़िंदगी हिकु दफ़ो थी मिले त मां पंहिंजी मीडिया फील्ड खे ई खणंदुमि बसि जवाब मिली वियो में 3 लाख माण्हू लालच छो करे यार न मां हिकु अंदाज़ो हुयो माना 3 लाख हुजे 10 लाख हुजे या 1000 हुजे अहिड़ी त काई जॉब न आहे असांखे बि ख़बर आहे यार पाकिस्तान आहे असांजो अहिड़ी त जॉब आहे न मां हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायमि त हिकिड़ी मां पंहिंजे पैशन खे कंटिन्यू रखंदुसि छो त आउं सम्झां पियो त अलाह साईं मूंखे हिकु दफ़ो ज़िंदगी ॾिनी आहे न मां भरपूर खावां पियां एंजॉय कयां एक्सप्लोर कयां पंहिंजी पर्सनैलिटी शो कयां पंहिंजे टैलेंट खे जेको आहे न ॾेखारियां त मूंखे ही टैलेंट आहे मां टीवी ते अचां मुंहिंजो नालो थिए ऐं हर को जेको आहे न माण्हू मूंसां मिलणु पसंदि करे ऐं अलहमदुलिल्लाह असांजी सिंधवासी जेके बि असांजा दोस्त उहे अॼु ताईं पसंदि कंदा यार ऐं इनशाला अॻिते बि मूंखे ईअं ई सपोर्ट कंदा रहंदा यूट्यूब ते चाहे टिकटॉक ते बाय द वे अॼु आउटफिट ॾाढो सुठो थो लॻे थैंक यू सो मच ख़ासि हिन पॉडकास्ट लाइ पाया आहियो थैंक यू सो मच तव्हां आख़िर में भला तारीफ़ कई यार लॻे थो तव्हां हाणे मूंखे चिताए ॾिनो आहे यार हा मुंहिंजा सवाल हुया कुझु ज़हन में मां चवंदो उहे पुछा करे वठां वरी पोइ वरी बाय द वे मां बि तव्हां खां थोरो ॼाण बाय द तव्हांखे देरि आहे पर दुरुस्त आहे तव्हांखे यादि अची वियो थैंक यू सो मच फॉर दिस कॉम्प्लीमेंट and your outfit is also awesome yeah you're looking so nice and your way of talking is also fantastic so keep it up bro मंसूर अबड़ो साहब ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ही पॉडकास्ट कंदे ऐं जेके तव्हांखे ऑडियंस हिन महिल ॾिसी रही आहे कुझु मैसेज तव्हां ॾियणु चाहियो त भले ॾेई सघो था जी बिल्कुलु हसनैन भाई ऐं मैसेज इहो ॾींदुसि तव्हांजे पॉडकास्ट चैनल जी तरफ़ां त ॾिसो न पहिरियां त फर्स्ट प्रायोरिटी तव्हां रखो पेरेंट्स खे माउ पीउ जी रिस्पेक्ट कयो जेको अॼुकल्ह ईअं टिकटॉकर्स थी विया आहिनि यूट्यूबर थी विया आहिनि ॾेखाव त हर को करे थो यार शोबाज़ वारी ज़िंदगी त हर को जीए थो पर उहो असुल में पेरेंट्स जी रिस्पेक्ट नथा कनि जेको कमु उन्हनि खे चवंदा यार मेडिसिन खपे खपे त हाली फ़िलहाल वीडियो त बणिजो बि पोइ ॾिसां थो हे कयां थो तव्हांजो मक़सद जी मैसेज इहो ॾींदुसि मां तव्हांजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू त तव्हां फर्स्ट प्रायोरिटी पंहिंजे पेरेंट्स जी रिस्पेक्ट कयो एंड सेकंड जेको आहे तव्हांजा जेके बि तव्हांखे इंटरेस्ट आहे जेको तव्हांजो पैशन आहे न तव्हां उन जी तरफ़ वञो उन वे खे वठो उन में तव्हांजो ईअं आहे न तव्हांजो पैशन बि माना हिकिड़ी तव्हांजी इंटरेस्ट बि पूरी थींदी ऐं तव्हांजो मक़सद बि पूरो थींदो ऐं तव्हांखे मज़ो बि ईंदो उन फील्ड में जीअं हाणे तव्हांजो पैशन आहे हिकिड़ो तव्हां पॉडकास्ट कयो था तव्हां चाहियो त जॉब बि करे सघो था न यंग एज आहे माशाल्लाह पर न तव्हां पंहिंजे पैशन खे बि कैरी ऑन कयो था इहो ई चवंदुसि त पंहिंजो फैमिली जो वधि में वधि ख्यालु कयो आहे जंहिंखे पेरेंट्स आहिनि न माउ पीउ जी दुआ जेको आहे न कामयाबु करे थी बंदे खे न तव्हांजी माउ पीउ जी दुआ हूंदी तव्हां अॻिते बि कामयाबु थी सघो था पंहिंजे पैशन खे बि कंटिन्यू कयो ऐं जेके असांजा टिकटॉक जा जेके दोस्त आहिनि जेके हसन भाई जे चैनल जे थ्रू पॉडकास्ट ॾिसनि था उन्हनि खे इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुमि ऐं जेके मुंहिंजा परस्तार ॾिसनि था त यार पंहिंजो फैमिली जो ख्यालु रखो ऐं पंहिंजो जेकी तव्हांखे इंटरेस्ट आहे उन में तव्हां कैरी ऑन कयो पढ़ाई बि स्टडी लॻो स्टडी बि लाज़मी करणी आहे इनकेस तव्हांखे अगरि जॉब वग़ैरह ऑफर नथियूं अचनि त तव्हां जॉब त करे सघो था या न पढ़े लिखे माण्हू जी यार हिन दौर में रिस्पेक्ट आहे यार पढ़ो मैट्रिक ताईं या इंटर ताईं पर पढ़ो लाज़मी यार पंहिंजो देर सां ख्यालु रखिजो थैंक यू मंसूर भाई ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ही एपिसोड कंदे उमेद आहे तव्हांखे बि मज़ो आयो हूंदो हा त यार बिल्कुलु एंजॉय कयो ऐं अगरि का कमी पेशी आहे मां अहिड़ो को वर्ड यूज़ करे हुजनि त यार हथ ॿधो माज़रत ऐं तव्हांजे दोस्तनि लाइ माज़रत ॿाहिरि यार ॾाढो मां ईअं पियो लॻा फर्स्ट टाइम त सही पाण मुलाक़ात आहे पहिरियों बि नथी फर्स्ट टाइम पहिरियों दफ़ो पर मोबाइल ते थोरो घणो ॻाल्हायो
ये बोला एॾो जाता न ॼण तव्हां मुंहिंजा मतिलबु काफ़ी कॉलेज वारा फ्रेंड आहे लॻो न हा। एॾो फ्री थी सघे इंसान आहे यार कॾहिं अहिड़ो वर्ड यूज़ करे वेंदो हा। आहे जंहिंमें इंसान हर्ट थींदो आहे यार हम्म। पर मां जो ज़बान अहिड़ी हूंदी आहे बाक़ी दिलि जो आउं साफ़ हूंदो आहे यार सो ही हुयो असांजो एपिसोड उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं शेयर करे छॾियो पॉडकास्ट पंहिंजे दोस्तनि सां सो मिलूं था नेक्स्ट वीडियो में तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़